सिंधी ॿोली सभ्यता जी वाहक आहे। ॿोली हिकु अहिड़ो माध्यम आहे जंहिंजे करे सभ्यता जीवंत रहंदी आहे। इन करे सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखणु तमामु ज़रूरी आहे। पाण खे ख़बर आहे कि दुनिया में घणियूं ई ॿोलियूं, घणियूं ई संस्कृतियूं अॼु आहिनि बि कोन, ऐं उनजो मुख्य जेको कारण आहे जेको उन्हनि पंहिंजी ॿोली विसारे छॾी हुई। ऐं इन करे असांजी सभ्यता, असांजी संस्कृति बि आजीवन जेसिताईं चंड ऐं सूरज आहिनि तेसिताईं रहे। इन करे असांखे कोशिशूं करणु खपनि ऐं उन जे लाइ असांखे पंहिंजी नेक्स्ट जनरेशन खे, जेका नई पीढ़ी आहे, उनखे सिंधी ॿोली, सिंधी सभ्यता जो वारसो ॾियणु खपे। ऐं उन जे लाइ असांखे अॼु जो जेको समय आहे, असां सम्झूं था कि अॼु जे समय में असांजा ॿार जंहिं प्रदेश में रहनि था उन प्रदेश जी भाषा ॻाल्हाइनि था ऐं अंग्रेजी बि ॻाल्हाइनि था, इंग्लिश मीडियम में पढ़नि था। इन करे सिंधी ॿोलीअ खे धीरे धीरे भुलिजंदा था वञनि, पर उहे न भुलिजनि। इन करे असांजा जेके माता पिता आहिनि, असांजा जेके गुरू आहिनि, जेके मेंटर्स आहिनि, उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि उहे पंहिंजे नेक्स्ट जनरेशन खे सिंधी सभ्यता ऐं ॿोलीअ जो वारसो ॾींदा वञनि।